तव्हांखे अपडेट कयो अहम ख़बर है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हाज़िर सर्विस लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अली के दिफाई सेक्रेटरी मुकर्रर करे छॾियो। अहम ख़बर है। अवाज़ शेयर कंदासीं। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारा संदसि मुकर्ररी जो नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त नई सेक्रेटरी दिफ़ा जी मुकर्ररी 2 साल ऐं 3 महीननि लाइ कई वई आहे। मुकर्ररी पहिरीं अक्टूबर 2024 खां थींदी। लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अली 31 दिसंबर 2026 ताईं सेक्रेटरी दिफ़ा रहंदो। एक भेरो ॿीहर अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हाज़िर सर्विस लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अली के दिफ़ाई सेक्रेटरी मुकर्रर करे छॾियो। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारा संदसि मुकर्ररी जो नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त नए सेक्रेटरी दिफ़ा जी मुकर्ररी 2 साल ऐं 3 महीननि लाइ कई वई आहे। मुकर्ररी पहिरीं अक्टूबर 2024 खां थींदी। अवासा ख़बर शेयर कयो पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हाज़िर सर्विस लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अली के दिफ़ाई सेक्रेटरी मुकर्रर करे छॾियो। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न पारा संदसि मुकर्ररी जो नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो आहे त नए सेक्रेटरी दिफ़ा जी मुकर्ररी 2 साल ऐं 3 महीननि लाइ कई वई आहे। मुकर्ररी पहिरीं अक्टूबर 2024 खां थींदी। लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अली 31 दिसंबर 2026 ताईं सेक्रेटरी दिफ़ा रहंदो।